नाज़िर असां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि नए माली साल जी बजट बाबति वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी आहे। नाज़िर वफ़ाक़ी काबीना जे इजलास दौरान नए माली साल 2021 ऐं 22 जी वफ़ाक़ी बजट जी तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। नाज़िर काबीना जे इजलास दौरान सरकारी मुलाज़िमनि जी पघार ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन में वाध बाबति हतमी फ़ैसिले जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। नाज़िन एक दफ़ो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि नए माली साल जी बजट बाबति वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी आहे। नाज़िन वफ़ाक़ी काबीना जे इजलास दौरान नए माली साल 2021-2022 जी वफ़ाक़ी बजट जी तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। नाज़िन काबीना जे इजलास दौरान सरकारी मुलाज़िमनि जी पघार ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन में वाध बाबति हतमी फ़ैसिले जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया नाज़रीन त वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि नए माली साल जी बजट बाबति वफ़ाक़ी काबीना जो इजलास जारी आहे। वफ़ाक़ी काबीना जे इजलास दौरान नए माली साल 2021-2022 जी वफ़ाक़ी बजट जी तजवीज़ुनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। नाज़िन काबीना जे इजलास दौरान सरकारी मुलाज़िमनि जी पघार ऐं रिटायर्ड मुलाज़िमनि जी पेंशन में वाध बाबति हतमी फ़ैसिले जो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे।